अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टी न्यूज़ के प्रोग्राम कराची डायरी में भलीकार मां आहियां जो मेज़बान शबीर लाशारी। नाज़रीन, असां कोशिश कंदासीं त अॼु ओलह ज़िले जे ॻोठ यूसुफ ॻोठ ऐं सिद्दीक़ ॻोठ में जेके मसइला आहिनि उहे तव्हांखे ॾेखारियूं। यूसुफ ॻोठ ऐं सिद्दीक़ ॻोठ क़दीम ॻोठ आहिनि, पर उते मसइलनि जा जेके अंबार आहिनि, पीअण जो पाणी हुजे, सेवरेज लाइननि जा मसइला हुजनि या घटियुनि जा मसइला हुजनि, बुनियादी जेके मसइला आहिनि उते उन्हनि मसइलनि जा इहे ॻोठ ॻढ़ बणिजी विया आहिनि। केतिरी जेका पुराणी क़दीम आबादी आहे, पर उन बावजूदु सिंध सरकार पारां या शहरी इदारनि पारां हिननि ॻोठनि खे मुकमल तौर ते नज़रअंदाज़ कयो पियो वञे। असां कोशिशि कंदासीं त हिननि ॻोठनि जे रवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उतां जा जेके मसइला आहिनि उन्हनि बाबति उन्हनि सां जेको आहे ॻाल्हि ॿोल करे उन्हनि खां मालूम कयूं ऐं कोशिशि कंदासीं त असां हुकुमरान पार्टी, पीपल्स पार्टी या ताज़ो चूंडिजी आयल जेके मकानी नुमाइंदा आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त हू इन हवाले सां छा था चवनि। नाज़रीन, असां हिन वक़्तु अल्लाह वाली चौरंगी ते मौजूदु आहियूं। अल्लाह वाली चौरंगी इंतिहाई जेका आहे उहा अहम पॉइंट आहे, छाकाणि त हिते सुपर हाईवे सां लॻंदड़ जेके ॻोठ आहिनि या उनखां अलावा ओलह कराची जा जेके सिंधी ॻोठ ऐं सिंधी वसंदियूं आहिनि, उन्हनि समूरनि ॻोठनि जो जेको हीउ रस्तो आहे उहो हीअ आहे। पर हिते एॾी ट्रैफिक जाम रहे थी ऐं हिन रोड जी जेका हालत उहा एॾी ख़राबु हुजे थी जो हितां जेके ईंदड़ वेंदड़ जेके गाॾियूं आहिनि उहे इंतिहाई ॾुखे उन मां गुज़रनि थियूं, छाकाणि जिते अक्सर ट्रैफिक जाम हुजे थो ऐं रोड जे ॿिन्ही पासनि खां मुंहिंजो कैमरामैन जेकॾहिं तव्हांखे ॾेखारे त हीअ रेढ़ा फ्रूट जा गाॾा ऐं ॿी जेका इंक्रोचमेंट आहे उहा तव्हां ॾिसी सघो था, जंहिंजे करे हिते माण्हुनि जो जेको आहे ऐं गाॾियुनि जो जेको हितां गुज़रणु इंतिहाई ॾुखियो आहे। रोड ते तव्हां हीअ ॾिसी सघो था त एॾा वॾा खॾा आहिनि। हीअ अहम रोड आहे, हिकु पासे हितां जेको आहे मंगो पीर ऐं सुरजाणी टाउन वारा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि सां लॻंदड़ जेके इलाइक़ा आहिनि, उतां हीअ जेके माण्हुनि जी जेका आहे उहा अच वञ हिन ई रोड सां थिए थी ऐं उनखां अलावा हितां खां वरी सुपर हाईवे ते बि ही रोड जेको आहे उहो इस्तेमालु थिए थो ऐं हीअ गाॾियूं जेके आहिनि उहे हितां खां ई वञनि थियूं। ऐं हीअ मुंहिंजो कैमरामैन जेकॾहिं तव्हांखे ॾेखारे सघे त हीअ सिंधी ॻोठनि जो हितां अल्लाह वाली चौरंगी खां सिंधी ॻोठनि जो जेको आहे उहो मेन एंट्रेंस आहे। हितां ही एंट्रेंस तव्हां ॾिसी सघो था केतिरो सोढ़ो आहे। हितां मुख़्तलिफ़ जेके आहिनि जेका आहे इंक्रोचमेंट जेका आहे उहा कई वई आहे, कब्ज़ा कया विया आहिनि, इनखे इंतिहाई सोढ़ो कयो वियो आहे, जंहिंजे करे हितां ॿियो त चयो पर का वॾी गाॾी जेका आहे उहा गुज़रणु महाल आहे। तंहिंजे करे हितां जेको यूसुफ ॻोठ आहे या जेके सिद्दीक़ ॻोठ आहे या ॿिया जेके न्यू कराची जा ॻोठ अची वञनि था, नासिर ॻोठ आहे, उते हिननि ॻोठाणनि जो हितां गुज़रणु जेको आहे लंघ जेको आहे उहो इंतिहाई ॾुखियो आहे। इन हवाले सां असां कोशिशि कयूं था त इन्हनि ॻोठनि जा जेके रवासी आहिनि, सिंधी ॻोठनि जा जेके माण्हू आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था त हू इन हवाले सां छा था चवनि, हिते उन्हनि खे कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि। साईं, छा चवंदव हीअ जेका एंट्रेंस आहे एॾी सोढ़ी आहे, छा चवंदव? साईं, हिन में असां चऊं था त हे हालत असां अहिड़ी थींदी आहे जो शाम जो जेको टाइम थींदो आहे हिन दुकाननि जे अॻियां रुगो मोटरसाइकिलूं बीठी हूंदियूं आहिनि। हिकु मोटरसाइकिल लंघण जो भितो असांखे टाइम न हूंदो आहे। असां आला इदारनि खे मुसलसल चई बीठा आहियूं, हे रोड असांजा ख़राबु लॻा पिया आहिनि, असांखे हिन जो को मुतबादिल ॾियनि, ॿियो को रस्तो ॾियनि, या जेके हिन दुकानदारी हिन में लॻी पई आहे या हे ठेला लॻा पिया आहिनि इहे हटाए करे असांखे रस्तो क्लियर करे। कहिड़ा ॻोठ अची वञनि हिन में साईं असांजी 3-4 सिंधी ॻोठ आहिनि। यूसुफ ॻोठ आहे, अब्दुल रहीम आहे, सिद्दीक़ ॻोठ आहे, मथां ॿियो गुलशन रहीम आहे, कई सिंधी वसंदियूं असांजो अॻिते, सिर्फ़ु रस्तो असांखे हिकिड़ो थो मिले। जेका आहे उहा इंतिहाई जेका आहे अहम जेको आहे चौराहो आहे, हितां सिंधी ॻोठनि जो बि हितां ई लिंक आहे। कीअं आहे हितां गाॾियुनि जो गुज़र? साईं, असांजा मेन सिद्दीक़ ॻोठ, अब्दुल रहीम ॻोठ, यूसुफ ॻोठ जो मेन लंघ हितां नासिरी ॻोठ वटां आहे। उनजे बावजूदि ॿिन्हिनि पासनि रस्ते खे सोढ़ो कयो आहे, इंक्रोचमेंट कई वई आहे, रस्तो सभा सोढ़ो लॻो पियो आहे, माण्हुनि जी अचण वञण में परेशानी। इवन एसि ताईं को पेशेंट खणी वञूं त रस्ते में उहो तव्हांजो दम ॾेई छॾे, असांखे रस्तो हितां कोन मिलंदो आहे। तव्हां पाण ॾिसो आहे सिचुएशन त 5 मिंट बीठा आहियूं, कहिड़ी ट्रैफिक ते जाम आहे, गटर मेन खुलिया पिया आहिनि, माना न को टाउन कम पियो करे, न का ॿी ॻाल्हि माड़ी थिए। वधीक मां पाण ॾिसो आहे सॼो मसइलो, माना रुगो सिंधी ॻोठनि सां रुगो हर हिसाब सां रुगो परेशान कयो पियो वञे। छा सूरत हाल हूंदी आहे हिते? को साईं कुझु बि न साईं, पंहिंजी मदद पाण, पर माण्हू रुगो लाइन में बीठा हूंदा आहिनि, अधु कलाक बीहनि, कलाक बीठा हुजनि, पेशेंट हुजनि, एम्बुलेंस हुजे, रुगो लाइन लॻी पई हूंदी आहे, को ट्रैफिक का शइ न आहे हिते। अल्लाह वाली चौरंगी जेका आहे उतां कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि जे ॻोठाणनि जो गाॾियुनि जो गुज़र आहे, कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि आई वञे थी चौरंगी? साईं, हिन चौरंगी खां मंगो पीर, सरजानी ऐं मंगे पीर ऐं सुपर हाईवे जो मेन लंघ आहे इहो जेको असां ॾिठो, जंहिंजो तव्हां मेन गटर खुलिया पिया आहिनि, मेन लंघ आहे। उनखां बाद में जेको आहे ॻोठनि जे हवाले सां जितां असां बीठा आहियूं, जंहिं पॉइंट ते हितां सिद्दीक़ ॻोठ, अब्दुल रहीम ॻोठ,
यूसुफ ॻोठ, इहो असां बीठा आहियूं, इहो नासरी ॻोठ आहे। माना सभिनी ॻोठनि जो लंघ इहो आहे। टोटल आबादी जेको आहे, जेके हज़ारे माण्हू हिते रहनि था, उन्हनि जो लंघ इहो आहे, जंहिंजो को हिते मसका कंहिं तरीक़े सां को हाल वाली न आहे। मींहंनि में त पाणी बीहो वञे, माण्हू परेशान, माना गोॾनि ताईं पाणी अचे, इहा परेशानी लॻी आहे सभिनी ॻोठनि जो लंघ असांजो लॻो पियो आहे। इसका मसला है ये, आप देख सकते हैं पीछे ज़रा कैमरा मोड़ के देखें, अगर हमें इमरजेंसी में यहाँ से निकलना पड़ता है तो कम से कम 10-15 मिनट वेट करना पड़ता है। अगर कोई इमरजेंसी हो तो कुछ भी नहीं हो सकता है यहाँ पर। अगर बारिश हो तो पूरा गोद डूब जाता है, ना रास्ते, पैदल चलने का भी मतलब आपने कपड़े वगैरह, बच्चे भी नहीं चल सकते हैं यहाँ पर। अच्छा, ये मैंने देखा है कि अल्लाह वाली चौरंगी पर रोड का जो एक ट्रैक है वो क्यों बंद पड़ा है? एक ट्रैक पर दोनों ट्रैफिक की जो गाड़ियाँ हैं वो चल रही हैं। आप दूसरे ट्रैक पे देखेंगे बिल्कुल टूटा हुआ है, चलने के काबिल ही नहीं है। यहाँ सालों से कोई रूट मतलब कि ये देख रहे हैं यहाँ चलने का है, जब बारिश हो तो बिल्कुल हम पैदल भी नहीं चल सकते हैं। सर ये पोजीशन आपके सामने, यहाँ पर 5 बजे का टाइम होता है, यहाँ पे ट्रैफिक इतना जाम हो जाता है कि हमारे घर की माएँ बहनें भी जो हैं सुकून से नहीं गुजर सकती यहाँ से, ट्रैफिक के बीच में से। और यहाँ का माहौल ऐसा हो जाता है किसी को कहना नहीं चाहिए बहरहाल। और बाज़ार की नोयत की वजह से एक तो डबल रोड है ये, उसके बाद ये वन वे खुद ऑटोमेटिकली हो जाता है 5 बजे के बाद, और रात ये 12-1 बजे तक ये वन वे ही रहता है। अगर किसी को इमरजेंसी हुई, किसी को परेशानी हुई, अगर रास्ता खुलवाया भी जाता है तो यहाँ के लोग, कुछ ऐसे लोग हैं, कुछ ऐसे लोग मिले हुए हैं यहाँ पर जो दूसरों को ही गलत साबित करते हैं। और ये ठेले वाले यहाँ पर जो मौजूद हैं, इनसे लोग पैसे भी लेते हैं, सब कुछ करते हैं, और जिनकी सपोर्ट के ऊपर भी आते हैं। जब इनको हटाया जाता है ट्रैफिक के लिए तो इनकी सपोर्ट के ऊपर भी आया जाता है। और ये खड्डा, जी, ठेले वाले हटाने के लिए तो तैयार होते हैं, लेकिन इनके पीछे जो सपोर्ट होती है, जिनको ये पैसे खिला रहे होते हैं, वो फेस पर आ जाते हैं। जब फेस पर आते हैं तो लाजमी आते, मुंह कैसे देंगे इंसान। और एक ये गड्ढा तकरीबन 3 महीने से गड्ढा हुआ है, और जिसकी यहाँ के कुछ सूरत हाल ही नहीं है कि यहाँ के तकरीबन मैक्सिमम लोग ऐसे ही हैं ज़्यादातर, जो दर गुजर करके चले जाते हैं, जिम्मेदारान भी कुछ ऐसे ही हैं। लेकिन यहाँ का माहौल कुछ ज़रूरत से ज़्यादा ही ख़राब हुआ है। आपके सामने ट्रैफिक देखें, खुदा ना खास्ता किसी को इमरजेंसी पड़ गई तो रास्ते में वो बहुत मुश्किलात का सबब बनता है। नाज़रीन, असां हिन वक़्तु ॻोठ जी डिस्पेंसरी ॿाहिरां मौजूदु आहियूं। हीअ डिस्पेंसरी अब्दुर्रहीम ॻोठ जे नाले सां आहे, ऐं पासे सां ई सिद्दीक़ ॻोठ बि आहे। ॿई ॻोठ हिक ॿिए सां लॻो लॻा आहिनि, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां ॾिसी सघो था त हीअ डिस्पेंसरी जी जेका इमारत आहे उहा ॻाल्हाए थी त हिन डिस्पेंसरी जी हालत हिन वक़्तु कहिड़ी आहे। चौदीवारी खां वेंदे अंदरि ताईं जी जेका सूरत हाल आहे हिन जी, उहा इंतिहाई ख़राबु सूरत हाल आहे। कागज़ी तौर ते हीअ डिस्पेंसरी बिल्कुलु फंक्शनल आहे, हिते स्टाफ बि आहे, अमलो बि आहे, पघारूं खणे पियो, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त सालनि खां वठी हिन डिस्पेंसरी में अमलो न आयो आहे, ऐं हिते कंहिं बि क़िस्म जो को बि माण्हुनि जो हिते इलाजु न पियो थिए। बाक़ाइदे इनखे ताला लॻल आहिनि, ऐं तव्हां ॾिसी सघो था त हिन डिस्पेंसरी जे अंदरि जी जेका सूरत हाल आहे त सालनि खां वठी हिते का बि सफ़ाई न थी सघी आहे। डिस्पेंसरी जी कुंड कुंड में तव्हां ॾिसी सघो था त गंद किचिरे जा ढेर आहिनि, ऐं न रुॻो एतिरो पर ॿाहिरां जेका हिफ़ाज़ती भित आहे उन जी सूरत हाल बि एतिरी ख़राबु आहे जो उहा केॾी महिल बि किरी सघे थी, जंहिंजे करे हिन ॻोठ जेके ॿारड़ा आहिनि उन्हनि खे बि नुक़सानु पहुचण जो अंदेशो आहे। छाकाणि त शाम जे टाइम हिते ॿारड़ा रांदि रूंद करण बि ईंदा आहिनि, ऐं हीअ जेका हिफ़ाज़ती दीवार आहे उनजी उहा मुकमल तौर ते ख़तमु थी चुकी आहे, उहा केॾी महिल बि किरी सघे थी। साॻी तरह डिस्पेंसरी जी जेका पंहिंजी इमारत आहे, उन अंदरि जेको हिकु ॿ कमिरो आहे, उन जी बि जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई ख़राबु आहे, उहा बि ॼण त किरण ते आहे। पर केतिरनि ई सालनि खां वठी हिन जी मरम्मत न थी सघी आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त उन्हनि केतिरा ई भेरा वसवारनि ॾाढो दाहियो आहे त हिन डिस्पेंसरी खे फंक्शनल कयो वञे, हिते स्टाफ ऐं अमलो जेको आहे उहो उनजी जेका हाज़िरी आहे उहा यकीनी बणाई वञे त जीअं हिते आसपास में रहंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि खे सिहत जूं सहूलियतूं मुहैया थी सघनि। पर संदन चवणु आहे त सिंध सरकार या शहरी इदारनि तरफ़ां जेका हीअ डिस्पेंसरी ॾिनल आहे उहा हिन डिस्पेंसरी जी उहे का बि मालिकी जेका करण लाइ तयारु न आहिनि, जंहिंजे करे हीअ डिस्पेंसरी जेका आहे उहा बेलाभाइती बणियल आहे। हिकु पासे हीअ डिस्पेंसरी बेलाभाइती आहे त ॿिए तरफ़ हाणे कब्ज़ा माफ़िया हिन प्लाट ते कब्ज़े लाइ पिणु सोचे रहिया आहिनि। हितां जा जेके रवासी आहिनि उन सां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे उन्हनि ॿुधायो आहे त हाणे कब्ज़ा माफ़िया जूं जेके नज़रूं आहिनि उहे हिननि डिस्पेंसरी जे प्लाट ते खुतल आहिनि, त हिन डिस्पेंसरी जेको प्लाट आहे उते चाइना कटिंग करे उनखे विकिरो कजे या हिते जेके आहिनि का गैर क़ानूनी जेके आहिनि अॾावतूं कयूं वञनि। असां कोशिशि कयूं था त हिते मौजूदु जेके ॻोठाणा आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त हू हिन डिस्पेंसरी जे हवाले सां छा था ॻाल्हाइनि। सर आऊं तक़रीबन 3 सालनि जो तॾहिं गाठी ॾिसूं पिया त नंढे हूंदे गाठी ॾिसंदा अचूं हेसि ताईं त किचिरे जा ढेर लॻा पिया आहिनि,
तक़रीबन ई बंदि पई आहे। तक़रीबन अचनि था पीपल्स पार्टी वारा ई वॾा वॾा ॾिसियो ई हलियो था वञनि, पर का सहूलियत कान्हे हिते। डॉक्टर बि कोन था अचनि, ताला लॻा पिया आहिनि, चर्ची वेठा आहिनि ऐं दर दरियूं भञियूं कढियो हलिया था वञनि। ताकी हिननि जी को हुकूमत अपील आहे त कुझु कनि, असांजे इलाइक़े में का डिस्पेंसरी बहाल कनि, रोड रस्ता बि भॻा पिया आहिनि। अच्छा, ये डिस्पेंसरी जी सिजल थिए खां पोइ हिते केरु अची वियो? हा न, बिल्कुलु ईअं पियो थिए, तालीम खां तबाह पियो थिए इलाइक़ो सॼो। अच्छा अच्छा, हिन में भला हुए को अमलो मुक़ररु थियल आहे, तव्हांखे ख़बर आहे केरु अचे थो या न? सर अचनि था पर हलिया बसि ॾिसियो ईअं हलिया था वञनि, पोइ हाणे ख़बर केरु अचनि था केरु नथा अचनि, कंहिंखे भॼण मिले थो कंहिंखे नथो मिले। हाणे इहा असांजी सहूलियतूं ॾियण लाइ ही डिस्पेंसरी हिते ॾिनी वई आहे, हाणे जेकॾहिं उहा बंदि आहे त पोइ हितां जेके तव्हां हिते रहो था उन्हनि खे केतिरी तकलीफ़ थिए थी? सर असां तक़रीबन इलाही परे परे था वञूं, यकीन कंदे हितां पंधि वञूं था अला अली था, वरी गाॾियुनि में बि ज़लील थियो वञूं था गोधरा ते, उते ई था दवा वठूं। पर हिते असांजे इलाइक़े में हेॾी वॾी डिस्पेंसरी आहे, का सहूलियत कान्हे। हुकूमत जा अपील आहे वज़ीर आला सिंध सां ख़ासि उन त असांखे बि थोरो ॾिसंदा करियो। सिंधियुनि जो इलाइक़ो आहे, तक़रीबन माशाल्लाह सभु वोटर आहिनि, पीपल्स पार्टी आहे, त वज़ीर आला साहिब सां अपील आहे त कुझु कनि। साईं उहे डॉक्टर त अचनि था पिया, पर हालांकि ॾिसो था त को सहूलियत न आहे। ॾिसो था गंद कचिरो हे पाण ॾिसो था बीमारियूं फैलिजी था वञनि। उन खे अलावा राति ॾींहुं इहो ॾिसूं थो ॿार बचो हर कंहिंजो इन धप जी वजह खां, जरासीन जी वजह खां ॿारड़ा बीमार था रहनि। हाणे इहो तव्हां पंहिंजो पाण ॾिसो था साम्हूं। डॉक्टर ऐं अमलो मुक़ररु करणु त वाक़ई हुकूमत जो कमु हूंदो आहे, पर हिन अंदरि जेको गंद किचिरो उछलाइजे पियो उहे त पाड़े वारा ई उछलाईंदा हूंदा न। इहो केरु पियो गंद किन किचिरो करे, छा चवंदा? साईं किन कचिरो त हाणे ज़रूरु, हाणे को चौकीदार न आहे, को हिन में को अहिड़ो को सहूलियत न आहे। दीवारूं पाण ॾिसो था नंढियूं दीवारियूं आहिनि, पोइ कहिड़ो बि रस्ते वारो आयो कहिड़ो बि आयो उछलाए वञनि था। अच्छा, ॿाहिरीं जेका हिन जी दीवार आहे उहा बि ख़तरनाक लॻी पई आहे, केॾी महिल बि किरी सघे थी। थो सघे साईं, उहो त तव्हां पाण ॾिसो था कॾहिं बि किरी थो सघे। ॿार आहिनि ॿिया हिते खेॾंदा साईं खेॾंदा आहिनि, रांदि खेॾंदा आहिनि, ॿार आहे बचो आहे, कंहिंजे मथां किरी पियो त मथां नुक़सान जी ॻाल्हि आहे न। भला हाणे उहो त गवर्नमेंट पाण बि ॾिसो थो, तव्हां बि चकर हयूं था वञो, दुनिया खे सॼी ख़बर आहे डिस्पेंसरी आहे। कंहिंखे तव्हां चयो आहे तव्हां वटि जेके वोट वठणु अचनि था वोटनि वक़्तु, छाकाणि त सालनि खां वठी ईअं पियल आहे, त तव्हां कंहिंखे चयो आहे? चवण खां त हिते भला हे नुमाइंदा वतन था घुमंदा फिरंदा, घणनि खे चयो आहे भला जो हे नथा ॾिसनि, असांजे चवण ते कंदा, करणु पंहिंजे मर्ज़ी सां कनि। भला जो चवनि था चई बजट न आहे बाबा, हाणे बजट न आहे त पोइ हाणे असां उन ॻाल्हि खे असां ग़रीब त नथा कराए सघूं, उहो त गवर्नमेंट जो कमु आहे न। इलाज जे लाइ कॾहिं सेवल वञिणो पए थो, कॾहिं गोधरा वञो, कॾहिं हे ओसे पासे वारा डॉक्टर जेके आहिनि उन्हनि ॾे वञिणो पए थो, ॿियो केॾांहुं वञो। डॉक्टर ईंदा आहिनि सुबुह जो 12 बजे, केॾी महिल 11 बजे ईंदा आहिनि, केॾी महिल 12 बजे आहे। लेडीस बि आहे, आरो में बि आहिनि हिते। ॿारनि खे नंढड़ा ॿार जेके थींदा आहिनि उन्हनि खे टुको बुको हणंदा आहिनि, बाक़ी ॿिया जेके माण्हू बीमार थो थिए उनजो इलाजु हिते न थींदो आहे। हिन जी जेका हीअ हालत लॻी पई आहे, दीवारूं ख़तमु आहिनि, हिते का ॿुहारी ॾियण वारो केरु? हिन में को चौकीदार न आहे, न पीउ आहे, केर बि कोन्हे। सही आहे, बसि मायूं अचनि थियूं ऑफिस खोले वेहनि थियूं, इन किचिरे में मैडम बि ईंदी आहे, मथे कपिड़ा करे ईंदी आहे, हिते चकर पकर हणी हली वेंदी आहे। हा, त हिन जो अस्पताल में जेको हुजे पटेवालो हुजे, चौकीदार हुजे, ख़्यालु करे न, हिन जो ख़्यालु करण वारो केरु कोन्हे को। ईअं बसि महिला वाला जेके आहिनि ॿार उहे अचनि था रांदि खेॾनि था, शाम जो वरी हलिया था वञनि, वरी सुबुह जो थिए थी हिते क्रिकेट व्रिकेट खेॾनि था, बसि केरु हिते न, बाक़ी हिते आहे कोन्हे, किचिरो पियो आहे, केरु चवण वारो कोन्हे को। किचिरे जी बि जॻह कान्हे त माण्हू किथे किचिरो उछारे। गवर्नमेंट खे थिए न को किचिरो ॾिए ॿाहिरि, हर जॻह ते वॾियूं वॾियूं क्लियरियूं कयूं अथसि, हिते बि को का जॻह न आहे, उहा जॻह हिते रखे त माण्हू जेको किचिरो थिए हुन में उछारे गाॾी खणी वञे। उहा जॻह कान्हे थी त माण्हू किथे किचिरो उछारीनि, छा कनि? माण्हू परेशान था थियनि। हिते लाइट केॾी महिल अचे थी केॾी महिल नथी अचे। हीअ हॉस्पिटल जो हाल लॻो पियो आहे, वॉशरूम ठाहिया आहिनि, वॉशरूम में केरु वेहे कोन थो, सभु इहो पाणी कोन्हे, कुझु बि कोन्हे, टैंकी बि न आहे। लेडीस जेका वीचारी अचे थी तुंहिंजे मुंहिंजे घर में वञे थी वॉशरूम करण लाइ।
नाज़रीन असां हिन वक़्तु सिद्दीक ॻोठ भरिसां ई अब्दुरहीम ॻोठ आहे उते मौजूदु आहियूं। अब्दुरहीम ॻोठ में बि सवे घर आहिनि, हज़ारनि जी तइदाद में जेके आहिनि उहे इंसान रहनि था, माण्हू रहनि था, आदमशुमारी आहे, पॉपुलेशन आहे। पर हिन ॻोठ जी जेका हालत आहे उहा तव्हां हिन ॻोठ जी घटियुनि मां ॾिसी सघो था। तव्हांखे मां हीअ ॾेखारियां त हीअ जेके गटर जा किथे बि तव्हांखे ढकणा नज़र न ईंदा। ऐं गटर जेके बि गटर लाइनूं आहिनि उन्हनि जा समूरनि गटर लाइननि जा तव्हांखे ढकणा नज़र न ईंदा। तंहिंजे करे हीअ ढकणा जेके आहिनि उहे नंढनि ॿारनि जूं हयातियूं गिड़काइण लाइ वात खोलियूं बीठा आहिनि। हितां जेके इलाइक़े वासी आहिनि उन्हनि खे हर वक़्तु इहो ख़ौफ़ रहे थो त को ॿारड़ो हिन में किरी न पवे। हीअ तव्हां ॾिसी सघो था, हीअ हिकिड़ी मेन घिटी आहे हिन ॻोठ जी। घिटी में तव्हांखे का बि फर्श बंदी नज़र न ईंदी, को बि रोड या डामर नज़र न ईंदो। ईअं ई जेको आहे वॾा खॾा पियल तव्हांखे नज़र ईंदा ऐं हिते तव्हांखे का फर्श बंदी जेका आहे उहा नज़र न ईंदी। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त सालनि खां वठी हिन ॻोठ जे घटियुनि जी का बि फर्श बंदी सीसी ब्लॉक न थी सघी आहे। हीअ तव्हां ॾिसी सघो था, हिकिड़ी ॿी मेन घटी आहे बाक़ाइदे, पर हिन मेन घटी जी बि इहा साॻी सूरत हाल आहे त हिते तव्हांखे का बि फर्श बंदी या हिते को डामर नज़र न ईंदो। वॾा जेके आहिनि उहे खॾा नज़र ईंदा। ॻोठाणनि जो चवणु आहे त बरसाति जॾहिं हिते बरसातूं पवनि थियूं त गोॾे जेॾो पाणी बीजी थो वञे, जंहिंजे करे हितां गुज़रणु जेको आहे उहो महाल थी थो वञे। संदन चवणु आहे त केतिरा ई भेरा दाहूं करण बावजूदि केर बि उन्हनि जी ॿुधण लाइ तयारु न आहे। ऐं ॻोठ जूं जेके घटियूं आहिनि उहे पकियूं न थी सघियूं आहिनि। जिते ॻोठ अंदरि पीअण जे पाणी जा मसइला आहिनि या सेवरेज लाइननि जे टुटल हुजण जा मसइला आहिनि, उते हिकिड़ो मसइलो वॾो इहो बि आहे त घटियूं अञा ताईं पकियूं न थी सघियूं आहिनि, जंहिंजे करे हिते ॻोठाणनि खे बरसाति दौरान, ख़ासि तौर ते जॾहिं बरसातूं पवनि थियूं त उन दौरान सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पए थो। उन्हनि जो चवणु आहे त सिंध सरकार खे ऐं शहरी इदारनि खे हिन ॻोठ जे जिते ॿिया मसइला आहिनि पीअण जे पाणी जा या सेवरेज लाइननि जा मसइला आहिनि, उन्हनि ॾे बि ध्यानु ॾियणु घुरिजे। उते ॻोठ जूं जेके घटियूं आहिनि उहे बि पकियूं करणु घुरिजनि। हिते असां वटि एम्बुलेंस नथी अचे, गाॾियुनि जा अहिड़ा हालात आहिनि, का एमरजेंसी थी थिए त कुल्हे ते खणी मरीज़नि खे स्टाफ ते था पहुचायूं। ऐं सॼो सिस्टम हिते जो नाकार आहे। बिजली आहे त उहो हिते सभु लाइनूं कटे चयूं था हाणे PMT मां लॻायो। हाणे PMT हितां 1 किलोमीटर परे आहे, जेका मेन PMT आहे। त हिते त मसइला ई मसइला आहिनि। केरु पुछण वारो, असां ॾिसूं था त गोॾे जेॾा हिते खॾा लॻा पिया आहिनि बरसाति दौरान। गंद मञा गुज़री ड्यूटियुनि ते पहुचंदा आहियूं, उते वरी वञी पाक साफ़ थियणो पवंदो आहे। अहिड़ी हालत ख़राबु आहे हिन ॻोठ जी, केरु पुछण वारो कोन्हे। असांजा PP जा रहनुमा आहिनि जिन खे असां वोट ॾिना, असां सभु कुझु कयो। हमेशह हुननि जी MP जी सीट हिते जी हूंदी। हींअर खां अलावा पहिरीं PP जी हमेशह रही आहे हिते। हीअ सीट PP जी पर्सनल सीट हुई, पर हाणे न रही आहे। छो जे हिते जा हालात तव्हां पाण ॾिसो। वजह इहा आहे, तवजो आहे कोन, को नंढनि लीडरनि जी न को वॾनि जी। हिते जा जेके मक़ामी लीडर आहिनि UC जा, डिस्ट्रिक्ट जा, तहलके जा, कुझु बि कोन्हे। परेशान आहियूं। हाणे घर खपाए को कंहिं सुठे इलाइक़े में वञूं, घटि में घटि टैक्सी घर ते पहुचे। हाणे का एमरजेंसी थी अलावाली खां अंदरि त अचनि ई नथियूं गाॾियूं। हाणे उते कुल्हे मरीज़ हुजे उनखे बि उते कुल्हे ते खणी अचिणो थो पए। इहे मसइला वॾा आहिनि। नाज़रीन असां हिन वक़्तु न्यू कराची सां लॻंदड़ जेके सिंधी ॻोठ आहिनि उन्हनि ॻोठनि जो ही क़दीमी क़ब्रिस्तान आहे, उते असां मौजूदु आहियूं, जंहिंमें यूसुफ ॻोठ आहे, सिद्दीक ॻोठ आहे, अब्दुरहीम ॻोठ आहे ऐं ॿिया ॻोठ हुन में अची वञनि था। ही क़दीमी क़ब्रिस्तान आहे। हिन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त इहे ॻोठ केतिरा क़दीम आहिनि। पर हिन क़ब्रिस्तान जो अलमियो इहो आहे त बिल्डर माफ़िया हिन क़ब्रिस्तान खे पुलिस जे ज़ोर ते चौधीवारी ॾियारे हिन क़ब्रिस्तान जी जेका 6 एकड़ खां वधीक ज़मीन हुई उन ते कब्ज़ो करे वरितो आहे, जंहिंजे करे हाणे हिन जेको आहे क़ब्रिस्तान खे महदूद कयो वियो आहे। क़ब्रिस्तान जे ॿाहिरां लॻंदड़ 6 एकड़ ज़मीन हुई, उन ते जेको आहे बिल्डर माफ़िया जेको आहे हिन क़ब्रिस्तान खे चौधीवारी ॾियारे उन ते कब्ज़ो करे वरितो आहे। तंहिंजे करे हितां जे रवासियुनि जो चवणु आहे त बिल्डर माफ़िया जी अहिड़ी हरकत खां पोइ हाणे ही क़ब्रिस्तान जेको आहे उहो सोढ़ो थी वियो आहे। ऐं हिते जीअं इहे मूं तव्हांखे ॿुधायो त न्यू कराची ऐं ओलह कराची जा मुख़्तलिफ़ जेके सिंधी ॻोठ ऐं क़दीम सिंधी वसंदियूं, जंहिंमें यूसुफ ॻोठ अची वञे थो, सिद्दीक ॻोठ अची वञे थो, अब्दुरहीम ॻोठ अची वञे थो या ॿिया ॻोठ बि अची वञनि था। उहे सभई माण्हू जेके आहिनि उहे हिते अची जेके आहिनि उन्हनि जो ई मुक़ाम हुयो इन्हनि ॻोठनि ऐं ॻोठाणनि जो। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त बिल्डर माफ़िया हिन क़ब्रिस्तान
क़ब्रिस्तान खे बि बख़्श न कयो ऐं हिन क़ब्रिस्तान जी जेका इज़ाफ़ी ज़मीन हुई उन ते बि जेको आहे कब्ज़ो कयो वियो आहे। इन हवाले सां असां कोशिशि कयूं था, हिते ॻोठाणा असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। साईं, ही दीवार जेका आहे कॾहिं खां वठी ॾियारी वई ऐं घणी ज़मीन हुई जंहिं ते कब्ज़ो कयो वियो? हीअ असांजे 5-6 महीननि खां दीवार ॾियारी वई आहे पुलिस जे ज़ोर ते। ऐं क़ब्रिस्तान जेको असांजो क़दीमी क़ब्रिस्तान उहो भरिजी वियो आहे हिननि पुलिस जे ज़ोर ते। नेल माफ़िया बिल्डर इन्हनि कब्ज़ो कराए ऐं महदूद करे छॾियो आहे क़ब्रिस्तान खे। हाणे जे असां ॿाहिरि निकिरूं था रखूं था अचे तव्हांजा मुर्दा बि असां हितां कढी उछलाए छॾींदासीं ऐं असांखे अॻिते पुलिस जे ज़ोर ते लहण बि नथा ॾियनि। असांजे क़ब्रिस्तान खे पोइ हिते अॻियों 6-7 एकड़ ज़मीन क़ब्रिस्तान जी आहे जंहिं ते उन्हनि कब्ज़ो कयो आहे। लैंड माफ़िया बिल्डरनि इन्हनि सभिनि को का जॻह न छॾी अथनि। असांखे को मुर्दा रखणु नथा ॾियनि, चवंदा तव्हांजा मुर्दा कढंदासीं असांजे हिते रखंदव त। कहिड़ा कहिड़ा ॻोठ अची था वञनि ॻोठाणा जेके हिते खणी ईंदा? साईं अब्दुरहीम ॻोठ आहे, सिद्दीक़ ॻोठ आहे ऐं यूसुफ ॻोठ आहे, सरजानी टाउन आहे ऐं नर्सरी आहे हितां उहे बि अचनि था हिते। क़ब्रिस्तान खे भरिजी वियो आहे। क़ब्रिस्तान जी जॻह जेका हुई उनखे माना गनीस फातिमा इहे सभु जेके बिल्डर आहिनि इन्हनि सभिनी इन्हनि खे कब्ज़ो कराए पुलिस खां ज़बरदस्ती दीवारूं ॼाराए। इन में शामिलु PPR बि आहिनि, इन में शामिलु मुतहदा बि आहे, मुतहदा पाकिस्तान बि आहे, मुतहदा लंडन बि आहे। इन्हनि में शामिलु थिया आहिनि। उन्हनि खां बिल्डरनि खां पैसा वठी इहे 4 दीवारी ॼाराए ऐं कब्ज़ो कराए छॾियो अथनि हिननि ते। असांजे था ॿाहिरि निकिरूं त असांखे ॿाहिरि नथा निकिरणु ॾियनि। चवनि था बाबा इहा असांजी ज़ाती ज़मीन आहे, असांखे मथां सरकार ॾिनी आहे। हीअ सरकारी असांजो ॻोठ जो आहे क़ब्रिस्तान 6 एकड़ उन में जेको आहे सो खणी विया आहिनि ज़बरदस्ती पुलिस जे ज़ोर ते। वञूं था त पुलिस वेड़ भाॻी थी अचे, रखणु लाश बि नथी थिए हिते। तो सख़्तु असां परेशान आहियूं। इहो असां हुकुमराननि खे अर्ज़ु था कयूं त असांखे आज़ादु कराए क़ब्रिस्तान ॼण। बिल्डर माफ़िया हिते एॾी अॻिते थी वई आहे, तंज़ीम माण्हुनि सां एॾी अॻिते थी वई आहे, एॾी अॻिते थी वई आहे जंहिंजो कोई हिसाबु किताबु न आहे। ज़ोरी ज़बरदस्ती 6 महीना पहिरियां पुलिस जी सरपरस्ती में बीह करे दीवारूं लॻारायूं। इवन एसि ताईं चयूं एॾा गुठा लफ़्ज़ पिए ॻाल्हायूं मुर्दनि जे अलावा, जेकॾहिं अव्हां न मुड़ियव तव्हां हिनखे वधीक त मुर्दा पूरिया असां तव्हांजा मुर्दा बि कढी करे उछलींदासीं। इहो ज़हन में हुजेव। असांजे हिन ॻोठनि जी हिते तक़रीबन यूसुफ ॻोठ, अब्दुरहीम ॻोठ, सिद्दीक़ ॻोठ, सरजाई सेक्टर 4B 4C जेकी बि आबादी ताईं उर्दू आबादी सिंधी आबादी जेके आहे उन मुश्तरका क़ब्रिस्तान आहे। सभु उते की माना जेकी मैयत थींदी आहे सभु हिते दफ़नाईंदा आहिनि बग़ैर कंहिं पैसनि जे बग़ैर कंहिं ॻाल्हि जे। सम्झो साईं। हाणे ॿियो सभु कुझु खुटी वियो, ॿियो सभु कुझु खाई आहे, हुननि जा पेट कोन भरिया। इवन अची करे हाणे इन जाइ ते पुॻा आहिनि। 6 एकड़ ज़मीन असांजी क़ब्रिस्तान जी एक्स्ट्रा जेकी असांजी रखियल हुई उन ते बि 4 दीवारी हणी पुलिस जी सरपरस्ती में बीह करे पंहिंजो असांजे क़ब्रिस्तान खे बंदि करे छॾियो। हाणे असां पाण लाइ परेशान आहियूं, तंहिं करे असां जेको आहे सो वज़ीर आला खे अपील कयूं था, ॿियनि जेके बि आहिनि हुकुमराननि खे असां अपील कयूं था साईं महिरबानी करे ॿियो दुनिया तव्हां खाधी आहे जेको बि कयो अथव तव्हां पंहिंजो पाण ॼाणो क़ब्रिस्तान मुर्दनि खे छॾियो भला, इन्हनि खे त बख़्शियो घटि में घटि। नाज़रीन, असां हिन वक़्तु यूसुफ ॻोठ जे वाटर हाइडेंट्स वटि मौजूदु आहियूं। हीअ यूसुफ ॻोठ, अब्दुरहीम ॻोठ, सिद्दीक़ ॻोठ ऐं आसपास वारनि इलाइक़नि खे पाणी सप्लाई करण जो ही मनसूबो आहे। ऐं हिते तव्हां ॾिसी सघो था त ॻोठाणनि जी केतिरी रश आहे। हिन वक़्तु ॿुधाए पियो वञे त हितां जा जेके मोटर आहिनि, मशीनूं आहिनि, उहे ख़राबु थी चुकियूं आहिनि, जंहिंजे करे ॻोठाणनि खे हिते अची पाणी भरणो थो पवे। ऐं छाकाणि त लाइनुनि में पाणी उहो सप्लाई नथो थी सघे ऐं ॻोठाणा जेके आहिनि उहे हिते पाण अची हिते जेके कुझु ज़ंबियूं केन ऐं ॿिया जेके दॿा आहिनि उहे खणी था अचनि ऐं पोइ उहे हितां भरे खणी था वञनि पाणी। जेतोणीकि हीअ ॿुधाए पियो वञे त हीअ वाटर हाइड्रेंट्स आहे, पर उनजी सूरत हाल बि ॾाढी ख़राबु आहे। मुंहिंजो कैमरामैन जेकॾहिं तव्हांखे ॾेखारे ॾिसी सघो था त हीअ गंदो पाणी हिननि लाइननि में हिते मिक्स थियल आहे गटर जो, ऐं हिते दुॿनि वारो जेको किनो पाणी आहे उहो बि असांखे ॾिसण में अचे पियो। इहो ई पाणी इन्हनि लाइननि में मिक्स थिए थो ऐं हितां हीअ वरी ॻोठाणा जेके आहिनि उहे पीअण जो पाणी हासिलु कंदा आहिनि। असां कोशिशि कयूं था त हिते मौजूदु ॻोठाणनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था त हू इन हवाले सां छा था चवनि। त हीअ चचा इहो ॿुधाइजो त हीअ जेको हाइड्रेंट्स आहे उहो केतिरो कारआमद आहे। हिते तव्हां पाणी पाण छो पिया भरियो? पाण साईं भरिजो इहो असांजो मजबूरी आहे, छा कयूं नरड़ा ॿार आहे, न ॻोठा एॾा वॾी आबादी आहे, सिद्दीक़ ॻोठ आहे, यूसुफ ॻोठ आहे, रहीम ॻोठ आहे, आसपास जा काफ़ी इलाइक़ा आहिनि जेके असां वटि पाणी जी वॾी दुश्वारी आहे। 15-15, 20-20 ॾींहं पाणी नथो अचे, छॾियो नथो वञे। जे अचे थो त अहिड़ो बदबूदार आहे जंहिंमें नालीअ जो ऐं किचिरो कारो पाणी। हींअर बि तव्हां असांजे घर में हली मोटर हलायो त कारो पाणी नज़र ईंदो तव्हांखे, धप वारो। जंहिंजे करे हाणे हिननि खूहनि में कुझु पाणी आहे जेको साफ़ु थोरो घणो उॿारे पीऊं था,
बाक़ी न त हिते जी जेका माना इंतिज़ामिया आहे, जंहिंखे इंतिज़ामिया खणी चइजे, कंहिं बि पार्टी सां मुंसलिक छो न हुजे, त हू जेका आहे असांजी रुगो इहा आहे सिद्दीक़ ॻोठ या यूसुफ ॻोठ जे आवाम जो इहो ई आहे त असांखे पाणी पीअण जो साफ़ ॾिनो वञे ऐं टाइम ते अचे, भली 8 ॾींहं अचे 10 ॾींहं अचे, पर टाइम ते अचे। जे हिकिड़े ॾींहुं अंगारे ते अचे थो त वरी पोइ माना अंगारो आहे ई कोन्हे, वरी मथियो जुमो माण्हू सुता पिया आहिनि। त टाइम टेबल फिक्स हुजे त बाबा हिन टाइम ते 12 बजे छॾंदा, 1 बजे छॾंदा, न को टाइम कोन्हे, पाणी अचण जो को टाइम टेबल ई कोन्हे। माण्हू सुता पिया आहिनि त राति जो 3 बजे था छॾनि, माण्हू कमनि ते आहिनि त ॾींहं जो 12 बजे था छॾनि, ॿारनि खे कहिड़ी ख़बर। छा चवंदो ही सिंधी ॻोठ आहिनि हिते पाणी लाइनुनि में अचे थो कोन थो अचे? साईं पाणी बिल्कुलु थो अचे, लाइन बिल्कुलु हलनि था, पाणी अचे थो, मगर हलाइण वारा ई न आहिनि। मोटर वोटर सभु सेट आहिनि, कोई बि उन में न आहे। जो चओ कंहिं टाइम चवनि था त मोटर न आहे, ख़राबु आहे, कंहिं टाइम चवनि था वॾो लाइन फाटी पियो, कोई सही आहे हर शइ, मगर ॾियनि नथा। तूं सुबुह जो अचे त हिते ॿार ज़ैफ़ा लाइन सां बीठा पाणी था भरनि, बिल्कुलु सुबुह खां वठी शाम ताईं इहो ई हालति लॻो पियो आहे ढबनि जो। हा बिल्कुलु ईअं ई आहे, लाइन थो अचे त 5 मिंट अधु कलाक हलाए वरी बंदि करे वरी ॿिए पासे ॾेई 5-10 मिंट करे, प्रेशर ई नथा ॾियनि पाणी खे, त पाणी काॾों थो पुॼे। बसि इन आसिरे में हो, सभु असां इन आसिरे में 4 ॻोठ आहिनि, नासरी ॻोठ, यूसुफ ॻोठ, अब्दुरहीम ॻोठ, सिद्दीक़ ॻोठ, इहे सभु आसिरे में हूंदा आहियूं त पाणी कहिड़े टाइम थो अचे। बसि इहे कमकार जीअं अॼु ॿुधायो, निंडनि खां बि असां बेनिंड थी वेठा आहियूं, हा न। अच्छा, पोइ ही जेके तव्हां खां वोट वठण अचनि था, पीपल्स पार्टी वारा हुजनि या मुतहिदा वारा हुजनि, ताज़ो तव्हां पंहिंजा चेयरमैन बि चूंडिया आहिनि, उहे छा था कनि? साईं हाणे हिननि खे त असां वोट ॾियूं था, अचनि था, चवनि था कमु कंदासीं, वरी वोट खां बाद कोई ज़ाहिर न थींदो आहे। इहो त दस्तूर आहे तुंहिंजो पाकिस्तान जो, वरी कोई ज़ाहिर न थींदो। बसि पोइ उन टाइम असां नारा बि हणंदा आहियूं, हर शइ कंदा आहियूं, मगर उहो त का सहूलियत तव्हां उन रोड खां हलंदो जा अलाह वाली खां हलंदो त रस्ते में रोड बि असांजा सही न आहिनि, टुटा पिया आहिनि, उहे ई नाला, उहे ई गॾु लाइन भड़कदा था पिया आहिनि, है न। बसि जेको अचे थो डम, जेको अचे थो डम, कमु त इहो डम वारो थो हले, ॿियो है न। हर शइ पाणी बि पैसनि सां विकिणिजे थो, ॿियो कुझु बि कोन्हे। पर पाणी 8-8 ॾींहं ईंदो आहे पाणी, बाक़ी पाणी जेको कोई टाइम टेबल कोन्हे। पाणी जेको न हलाईंदा आहिनि त माण्हू सुता पिया हूंदा आहिनि, सम्झी, पोइ वरी इहो पाणी भरनि ई कोन था, ॿार बच्चा सभु अचनि था हितां भरे था वञनि, सम्झी, छा कजे, मजबूरी आहे। हा पंधु अचे, कुलनि ते पाणी भरे ईंदा आहिनि, पोइ माण्हू इंतज़ार में आहिनि, कॾहिं पाणी छॾींदा कॾहिं न छॾींदा। ऐं वरी चवनि था गटरनि जो पाणी मिक्स थो थिए, उहो बि माण्हू पाणी पीअनि था, बिल्कुलु पाणी ख़राबु आहे, बीमारियूं उन्हनि में पैदा थियूं थियनि, पोइ माण्हुनि जा पेट ख़राबु था थियनि, उन्हनि जा ॿिया मसाला गुर्दनि जा जो न ख़राबी अचनि थियूं। इन करे तमामु कमु ख़राबु आहे हिते पाणी जो जेको न। बराए महिरबानी बिलाल साहब खे अर्ज़ु आहे त हीउ पाणी जो जेको न अब्दुरहीम ॻोठ, यूसुफ ॻोठ, सिद्दीक़ ॻोठ जो मसाइलो हल करे, छो जो हीउ वाउंट इन्हनि जा ई हूंदा आहिनि, सम्झी। इन करे असांजी गुज़ारिश आहे त साईं जन खे त इहो मसइलो हल कनि। नाज़रीन, असां हिन वक़्तु यूसुफ ॻोठ जे मेन एंट्रेंस वारो जेको मेन रोड आहे उते मौजूदु आहियूं। यूसुफ ॻोठ में जिते ॿिया मसइला आहिनि पीअण जे पाणी जा ऐं गंदगी जे आज़ार जा जेके मसइला आहिनि उहे तव्हां हिते ॾिसी सघो था। त तव्हांखे यूसुफ ॻोठ जो जेको मेन रोड आहे उन ते तव्हां ॾिसी सघो था त केतिरो किन किचिरो जेको आहे उहो मौजूदु आहे। हीउ सॼो रोड जा जेके ॿई पासा आहिनि हिन जेको आहे मेन रोड जा, उहे मुकमल तौर ते किन किचिरे सां भरियल आहिनि। ईअं थो लॻे ॼण सालनि खां वठी हिते सफ़ाई न थी सघी आहे। न रुॻो किन किचिरो आहे, पर सेवरेज जूं लाइनूं टुटल हुजण जे करे पाणी जा जेके आहिनि उहे दुॿा बीहजी विया आहिनि। दुॿा बीहजी वञण जे करे आसपास जेके घर आहिनि ऐं हितां जा जेके रवासी आहिनि उहे तमामु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। रवासियुनि जो चवणु आहे त गटर जो पाणी घरनि ॿाहिरां बीहजी वञण जे करे हिते मच्छरनि जो जेको आहे उहो आज़ार पैदा थी वियो आहे। मच्छरनि जे करे खोड़ सारियूं बीमारियूं जेके आहिनि उहे जनम वठी रहियूं आहिनि। संदन चवणु आहे त केतिरा ई भेरा शहरी इदारनि ऐं सिंध सरकार जे जेको आहे कर्ता धर्ताउनि सां ॻाल्हाइण बावजूदि न त हिन इलाइक़े अंदरि को सफ़ाई जो अमलो पहुचे थो, न वरी जेके टुटल फुटल जेके गटर लाइनूं आहिनि उन्हनि जी मरमत लाइ केरु अचे थो, जंहिंजे करे संदन चवणु आहे त हू सख़्तु अज़ाब हेठि आहिनि। हितां इलाइक़े वासी असां सां गॾु मौजूदु आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं था। अदा इहो ॿुधाइजो त हीउ जेको रोड जो ॿिन्ही पासनि खां असांखे किन किचिरो नज़र अचे पियो, हिते सफ़ाई न थींदी आहे? न साईं, हिते न कोई सफ़ाई आहे, न कोई सहूलियत, न पाणी, न गटर, सभु कुझु ईअं हलनि था, को सहूलियत कॾहिं बि न आहे। ये गटर लाइन कचरो वग़ैरह पिल हूंदो आहे, को सफ़ाई वग़ैरह, को गाॾियूं वग़ैरह गवर्नमेंट को बि न आहे हिते।
अच्छा हाणे तव्हां पंहिंजा चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन चूंडिया आहिनि इहे जेके मकानी इदारा आहिनि उहे जेके आहिनि वजूद में अची विया आहिनि त भंगी ॿिया उहे किथे आहिनि? कोई भी नथा अचनि, कोई भी नथा अचनि। कोई सफ़ाई जे लाइ या कचिरे जे लाइ कोई बि न आहे। गटर आहिनि सभु भरिया बीठा आहिनि, गली गली गटर भरिया बीठा आहिनि। को लेकिन उहा जॻह न आहे टपण जी, गटर टोटल ॻोठनि में भरिया बीठा आहिनि। अच्छा तव्हां कंहिंसां ॻाल्हायो आहे पीपल्स पार्टी वारनि सां या ॿिया जेके तव्हां पंहिंजा चेयरमैन? ॻाल्हायूं कोई बि नथो मने हिन दौर, कोई बि कोई मने ई नथो। अच्छा मालकी करण वारो न आहे? कोई भी ना है अहिड़ो कोई माण्हू जो उथे कोई लेकिन जा कुछ सफ़ाई जे लाइ या कुझु का सहूलियत बि कोन्हे। अच्छा बिल्कुलु का हिकिड़ो कचिरे जे लाइ न भंगी आहे न को पाणी हले थो, उहो बि मतिलबु गटर जो हले थो पाणी। सहूलियत को बि अहिड़ी न आहे इलाइक़नि में। हिकु गवर्नमेंट जी लेकिन रोड आहे उन में बि को सहूलियत न आहे। कचिरो पियो आहे, धप आहे, कचिरो वग़ैरह सभु हुते ई आहे। मतिलबु को सहूलियत न आहे, कोई सफ़ाई न आहे को इलाइक़नि में। मतिलबु असां हिकिड़ा इंसान ई न आहियूं अहिड़े हिसाब सां वेठा आहियूं। सर हीअ असांजो घरु आहे, उनखे असांखे 22 साल तक़रीबन हिते रहंदे कोई बि असांखे सुख न आहे। ऐं हीअ जेके गटर लेन बार बार असांजे घरनि जे अॻियां मिक्स था थियनि। असां माण्हुनि खे सिप्लाई करे चऊं था, अर्ज़ु करे था चऊं त बराए महिरबानी असांजी मालिकी कयो। हुनखे 5 साल थिया आहिनि असांजी लेनूं बंदि आहिनि, तव्हां पाण ॾिसी था सघो साम्हूं। असां अची परेशान थी विया आहियूं। इहो हा बीमारियूं थियनि थियूं। उन्हनि बीमारियुनि में जेके न नंढा वॾा माण्हू बीमार, मलेरिया थिए थो, के कहिड़ो बुखार थो थिए, उनजे करे असां चऊं था त असांजी मालिकी करे गवर्नमेंट। ऐं असां बि हिकु सिंध जा रहाशी आहियूं, असांजो बि हक़ु आहे जो असां पंहिंजो हक़ु घुरण था चाहियूं। सफ़ाई सुथराई असांजो ईमान आहे। सर ऐसा है कि लाइन में जो ना पानी आ नहीं रहा है, तकरीबन ये हफ्ता डेढ़ हो गया है पानी नहीं आ रहा। तो पानी का बड़ा परेशानी हो रहा है। तो हम यहाँ से वाटर बोर्ड से जो ना इस तरह ठेले में करके पानी लेकर जाते हैं। तो बड़ा परेशानी और दुख का सामना करना पड़ रहा है हमें। क्या करें, अब मजबूरी है, पानी इधर है नहीं, वाटर बोर्ड में इतना पानी नहीं है कि आगे छोड़े वो। ये परेशानी है हमारी। नाज़रीन न्यू कराची ऐं ओलह ज़िलनि वारनि इलाइक़नि जा जेके सिंधी ॻोठ आहिनि जंहिंमें सिद्दीक ॻोठ हो या यूसुफ ॻोठ ऐं आसपास वारनि ॻोठनि जी तव्हां हालत ॾिठी। न हिते पीअण जो साफ़ पाणी आहे, न वरी सफ़ाई सुथराई जा के इंतज़ाम आहिनि, ऐं न वरी जेके गटर लाइनूं उथलियल आहिनि उन्हनि जी मरमत कई पई वञे। ॻोठाणनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उनखां अलावा हिते ॻोठनि अंदरि जेका घटियुनि जी सूरत हाल आहे उहा बि तव्हां ॾिठी आहे त सालनि खां वठी हिते जेके घटियूं आहिनि उन्हनि जी न का फ़र्शबंदी थी सघी आहे, न वरी हिते तव्हां ख़ुदि ॾिठो त डिस्पेंसरियुनि जी जेका आहे उहा हालत कहिड़ी आहे। इवन एतिरे क़दुरु जो क़ब्रिस्तान जी ज़मीनुनि ते कब्ज़ा कया पिया वञनि। ॻोठाणनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त केतिरा ई भेरा दाण बावजूदु उन्हनि जो को खड़तेल नथो निकिरे। ऐं उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि केतिरा ई भेरा एहतिजाज कया आहिनि, वसवारनि खे अपीलूं कयूं आहिनि त इन्हनि ॻोठनि जा जेके बुनियादी मसइला आहिनि उहे फौरी तौर ते हल कया वञनि, पर उन्हनि जी केरु ॿुधण लाइ तयारु न आहे। इन ते ई अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शब्बीर लाशारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।